कौमी जदोजहद कई पंहिंजे दारुल हुकूमत जे तहफ़ुज़ में जेको नस्ली बंदूक जे ज़ोर ते कंट्रोल उन ख़िलाफ़ अमली तौर ते विढ़ियो उन करे उनजो घणो तरफ़ो किरदारु हो। असीं उन करे अॻे बि आयो आहियां वरी ब 13वीं वर्सीअ में इन करे आयासीं त हुनखे यादि करियूं ऐं हुन किरदार खे यादि कयूं त असांजा ईंदड़ नौजवान उहे मिसाल वठनि। बाक़ी मजमूई तौर ते हिन वक़्त ते सिंध हुकूमत या पाकिस्तान पीपल्स पार्टी नेशनल फाइनेंस कमीशन जे ज़रिए सूबनि जी मिल्कियत जो सौदो करे छॾियो आहे, यानी NFC मां घटाए छॾियो आहे। सूबनि जो हिसो 57% 50.2% वञी करायो अथसि। हिकिड़ो क़ौमी गुनाह कयो अथसि। ॿियो हितां जी सामूंडी पट्टी जेका सिंध जूं ज़मीनूं हुयूं उनखे पाकिस्तान लैंड एंड पोर्ट अथॉरिटी करे उन्हनि खे ॾियारे छॾियो अथसि। टियों असां वटि 26-27 आइनी तरमीम जे ज़रिए अदालतुनि खे मफ़लूज करे छॾियो अथसि। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी वारो बिल मंज़ूर कराए असांजे सूबनि जी मिल्कियत फुराए वफ़ाक़ खे ॾियारे छॾी आहे, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ॾोह आहे। इहे थिया क़ौमी जुर्म। हुननि जे पार्टीअ जो चेयरमैन बिलावल ज़रदारी उहो हींअर ताज़ो चनाब ते डैम ठाहे ॾियण जे लाइ हा करे आयो आहे ऐं उन लाइ ही सिंध हुकूमत खां पैसा वठी बि ॾियारिया अथसि त पैसा बि असांजे पैसे मां एक कैनाल ऐं डैम वञी ठाहियो ऐं सिंध जी तरक़ी न त भले पोइ ते वञे, पर छो त उहे माई बापनि खे ॾींदासूं त असांखे इक़्तिदार में रहणु ॾींदा ऐं इक़्तिदार जी बुख उन्हनि खे किराए छॾियो आहे। उन करे हिकिड़ो त नेशनल फाइनेंस कमीशन, ॿियो पाणी मनसूबा जंहिंसां सिंध तबाहीअ जे हेठि वेंदी, जंहिंमें जलालपुर कैनाल बि उहो कैनाल आहे जेको 2.25 लख एकड़ आबाद कंदो। सिंध जी डेल्टा अञा तबाह थींदी, सिंध तबाह थींदी। उनजो हिन ई साल में थींदो उनजो असरु। ऐं जेकॾहिं चौबारा या ॿियनि कैनालनि ते या चोलिस्तान जा जेॾीमहिल 5 सालनि में अची वेंदा त आउं सम्झां पियो त सिंध जो 3 हिसनि मां 2 हिसा सोख थी वेंदी ऐं सिंध जो मजमूई तौर ते न सिर्फ़ु माहौलियात ख़राबु थींदी, असांजी माण्हुनि जी डिस्प्लेसमेंट थींदी। हिकिड़े इलाइक़े मां ॿियनि ते दरबदर थींदा, कचियूं आबादियूं ठाहे अची ॻोठनि में शहरनि जे भरिसां रहंदा। छो त ज़मीन जे हेठां पाणी जिते मिठो न आहे उते माण्हू रही न सघंदा। उन करे सिंध लाइ तबाह कुन फ्यूचर आहे। उन करे असां कोशिशि पिया करियूं त इन जे ख़िलाफ़ु महाज़ारी करे मौजूदा नून लीग ऐं पीपल्स पार्टी इन्हनि जी जेका सिविलियन मार्शल हुकूमत आहे इन जी तॾावेड़ थिए, अवामी जदोजहद थिए त इन्हनि खे कढी सघूं।